पीपल्स मेडिकल अस्पताल नवाब शाह जी नर्सिंग हॉस्टल की शागिर्दियाणी अफशाम बलोच पारां ही साइण धमकियूं ॾियण ते हॉस्टल जे इंचार्ज फरज़ाना भट्टी ख़िलाफ़ मीडिया ते अचण खां पोइ खांसि कमरो खसे पियो आहे। मुतासिर शागिर्दियाणी अफशाम बलोच जो चवणु आहे त संदन सामान वेटिंग रूम में पियो आहे, खेसि परेशान कयो पियो वञे। डॉक्टर परवीन रिंद शागिर्दियाणी अफशाम बलोच सां राब्तो करे खेसि साथ ॾियण जो वचन कयो। तव्हांखे अहम ख़बर ॾियूं पिया, पीपल्स मेडिकल अस्पताल नवाब शाह जी नर्सिंग हॉस्टल जी शागिर्दियाणी अफशाम बलोच पारां ही साइण जो धमकियूं ॾियण जे हॉस्टल ते इंचार्ज फरज़ाना भट्टी ख़िलाफ़ मीडिया ते अचण खां पोइ खांसि कमरो खसियो वियो आहे। मुतासिर शागिर्दियाणी अफशाम बलोच जो चवणु आहे त संदन सामान वेटिंग रूम में पियो आहे, खेसि परेशान कयो पियो वञे। ख़बर ॾियूं पिया तव्हांखे नाज़रीन, पीपल्स मेडिकल अस्पताल नवाब शाह जी नर्सिंग हॉस्टल जी शागिर्दियाणी अफशाम बलोच पारां अफशाम बलोच पारां ही साइण धमकियूं ॾियण ते हॉस्टल जी इंचार्ज फरज़ाना भट्टी ख़िलाफ़ मीडिया ते अचण खां पोइ खांसि कमरो खसियो वियो आहे। मुतासिर शागिर्दियाणी अफशाम बलोच जो चवणु आहे त संदन सामान वेटिंग रूम में पियो आहे, खेसि परेशान कयो पियो वञे। डॉक्टर परवीन रिंद शागिर्दियाणी अफशाम बलोच सां राब्तो करे खेसि साथ ॾियण जो वचन कयो। तव्हांखे अपडेट कयूं पिया, पीपल्स मेडिकल अस्पताल नवाब शाह जी नर्सिंग हॉस्टल जी शागिर्दियाणी अफशाम बलोच पारां ही साइण धमकियूं ॾियण ते हॉस्टल जी इंचार्ज फरज़ाना भट्टी ख़िलाफ़ मीडिया ते अचण खां पोइ खांसि कमरो खसियो वियो आहे। मुतासिर शागिर्दियाणी अफशाम बलोच जो चवणु आहे त संदन सामान वेटिंग रूम में पियो आहे, खेसि परेशान कयो पियो वञे। डॉक्टर परवीन रिंद बि शागिर्दियाणी अफशाम बलोच सां राब्तो करे खेसि साथ ॾियण जो वचन कयो। पीपल्स मेडिकल अस्पताल नवाब शाह जी नर्सिंग हॉस्टल जी शागिर्दियाणी अफशाम बलोच पारां ही साइण धमकियूं ॾियण ते हॉस्टल जी इंचार्ज फरज़ाना भट्टी ख़िलाफ़ मीडिया ते अचण खां पोइ खांसि कमरो खसियो वियो आहे। तफ़सील मालूम कंदासीं। ज़ुल्फ़कार ख़ासि करे लाइन ते मौजूदु आहे। ज़ुल्फ़कार, पीपल्स मेडिकल अस्पताल नवाब शाह जी नर्सिंग हॉस्टल जी शागिर्दियाणी अफशाम बलोच पारां ही साइण धमकी ॾियण ते हॉस्टल जी इंचार्ज खे हटायो वियो आहे, छा तफ़सील आहिनि? पीपल्स मेडिकल कॉलेज जेकी हॉस्टल आहे हुन में जेकी अफशाम बलोच उन कॉलेज जी जेकी हॉस्टल इंचार्ज हुन ते मुबैन हैरासमेंट ऐं तशदुद जा इल्ज़ाम लॻाया हुआ, जंहिंखां पोइ इंतिज़ामिया हुनखे जेको आहे सो ॿुधायो अचे थो त हुनखे हटायो वियो आहे। जॾहिं त अफशाम बलोच जो जेको अञा हुनखे रूम अलाट न कयो वियो आहे, हुनजो जेको सामान आहे उहो वेटिंग रूम में पियो, हुनजो चवणु आहे त मूंखे हिरासा कयो पियो वञे ऐं ॿियनि छोकिरनि खे बि धमकायो पियो वञे। जो चवणु आहे त हिन हॉस्टल में खोड़ सारियूं जेके आहिनि से आउटसाइडर नर्सिंग स्टाफ रहनि थियूं, जंहिंजे करे असां सां तकलीफ़ थी अचे। ऐं जॾहिं त गैर कानूनी एयर कंडीशनर हॉस्टल में लॻल आहिनि, जंहिंजो बिल गवर्नमेंट भरे थी, लखे रुपया महीने में जेको आहे सो नुक़सानु थिए थो, ऐं हिन मुतालबो कयो आहे त मूंसां इंसाफ़ फराहम कयो वञे। जी ठीकु आहे ज़ुल्फ़कार, महिरबानी तफ़सील ॾिना।